बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं जीअं पढ़ियो तव्हां अॼु शहीद काशिफ बागी खे 31 ॾींहं थी चुका आहिनि। उन 31 ॾींहंनि में हैदराबाद जी पुलिस इंतिज़ामिया जे कन ते जूं ई नथी सुरे त को हिन हैदराबाद जे शहर में पीपी शहीद भुट्टो जो अॻुवान हुयो ऐं हुन 30 साल मुसलसल पीपी शहीद भुट्टो खे ॾिना। हींअर हू जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी टीम जो ऑर्गेनाइज़र हुयो। असां ज़ाती दोस्त सियासी बुनियादनि ते क़तन तौर ते इन जिदोजहद खां विथड़ा न थींदासीं त तव्हां कानून जेको लागू आहे त वॾेर के निज़ाम ऐं जागीरदारी निज़ाम वारो जेको कानून आहे उन कानून खे तव्हां पोरियत तबिके जे मथां जेको मुस्तरद कयो था त ग़रीब खे इंसाफ़ ॾियणो न आहे, अमीर जे ॿार खे, सरमाएदार खे, जागीरदार जे ॿार खे गिरफ़्तार करिणो न आहे। तव्हां शहीद जे खून खे रायगाह करणु चाहियो था। असीं हैदराबाद जे SSP खां IG सिंध DIG हैदराबाद खे पुरज़ोर मुतालबो था कयूं त ॿिली जो बचिड़ो बि जेकॾहिं दुनिया जे कंहिं मुल्क में मारियो वेंदो आहे त उन जे लाइ बि कानून आहे। हितां जो काशिफ बागी हिकिड़ो संजीदा सियासी पार्टी सां लॻापियल अॻुवान हुयो। उन जे खून खे जंहिं तरीक़े सां तव्हां रायगाह करण जी कोशिशि था कयो त इहो कोन थींदो। असां पंहिंजी स्ट्रगल खे रोडनि ऐं रस्तनि ते आम जाम कंदासीं ऐं आख़िरकार इहा शइ थींदी त 19 तारीख़ ते शहीद काशिफ बागी जो जेको चालीहो आहे उन जी पार्टी जेको फ़ैसिलो तइ कंदी ऐं असां सियासी दोस्त ज़ाती दोस्त उन सां कुलो कुले में मिलाए शाना बशाना उन जिदोजहद जो हिसो थींदासीं। जेकॾहिं तव्हां उन कातिलनि खे 19 तारीख़ खां अॻु में गिरफ़्तार कयो था त ठीकु आहे, जेकॾहिं न त 29 तारीख़ खां पोइ जेको बि राय अमल जोड़ियो वेंदो उहो राय ही जेके आहिनि महीने खां मथे गुज़री चुको आहे ऐं हिन में एहतजाज हलनि पिया पर अञा ताईं मुख्य जवाबदार ऐं उनजा सहूलियतकार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। उनजो कहिड़ो सबबु आहे? बिल्कुलु अशोक साईं, मां तव्हांखे सभ खां पहिरियों ॿुधाईंदो हलां त अॼु 1 महीनो तक़रीबन गुज़री चुको आहे काशिफ बागी जे मर्डर खे, क़तल खे, पर अञा ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार न आहे थी सघियो। ऐं जीअं त अॼु शहीद काशिफ बागी जे एसाले सवाब जे लाइ उन जे रिश्तेदारनि जे तरफ़ां जेकी हीअ जेको आहे हिकिड़ी क़ुरान ख़्वानी कई वई। अॼु उन काशिफ बागी जा हिते अज़ीज़ रिश्तेदार तमामु ॾुख कावड़ ऐं गुस्से ऐं रंज में जेको आहे सो मुब्तला आहिनि ऐं हिन पुलिस जे इदारे ते मुकमल जेको आहे सो रश करे रहिया आहिनि। ऐं असां जीअं त शुरू खां हिकिड़ी शइ नोट कंदा आहियूं, ॾिसंदा आहिया आहियूं त हिन मुल्क में 2 क़िस्मनि जा जेको आहे सो असांखे कानून नज़र अचनि पिया। हिकिड़ो कानून असांखे जेको आहे अमीर ऐं एलीट क्लास जो नज़र अचे पियो, ॿियो कानून असांखे ग़रीब क्लास जो नज़र अचे पियो। जीअं त अमीर जेको तबिको आहे उन जे कानून में अगरि कंहिं उन अमीर जो नुक़सानु थिए थो या उन जेको ज़ियान या चोरी थिए थी त उन जे लाइ माण्हू उन इलाइक़े जा जेको इर्द गिर्द जा जेके बि जेको आहे सो शकी माण्हू ढोर ढगा उहे पकता वञनि था, गिरफ़्तार कया वञनि था, उन्हनि ते तशदुद कयो वञे थो। ॿिए तरफ़ ग़रीब माण्हू जो कानून आहे, उहो ग़रीब माण्हू जो अगरि खून थिए थो त उनजी इन्वेस्टिगेशन जो तरीक़ेकार अलॻि आहे, उन में गिरफ़्तारियुनि जो तरीक़ेकार अलॻि आहे। साॻियो ई तरीक़ेकार हेॾो वॾो माण्हू काशिफ बागी जेको एक्टिविस्ट आहे, जेको शहीद भुट्टो जो अॻुवान आहे, पर इन में को शक न आहे बैकग्राउंड काशिफ बागी जो हिकिड़े ग़रीब तबिके सां आहे। उहो ई रवैयो ग़रीब तबिके वारे माण्हू सां जेको हिन मुल्क में असांखे नज़र आयो आहे उहो महसूसु थी रहियो आहे। काशिफ बागी जे कातिलनि खे अञा ताईं गिरफ़्तार न करण जी साॻी हिकिड़ी रविश आहे त ग़रीब माण्हू खे इंसाफ़ न आहे ॾियणो ऐं क़ौमी कारकुन हुजे या एक्टिविस्ट हुजे उनखे इंसाफ़ न आहे ॾियणो।
साॻी सूरत हाल काशिफ बागी जे 1 महीने गुज़रण जे बावजूद भी न को कातिल गिरफ़्तार थी सघियो आहे, न ई को जो सहूलियतकार गिरफ़्तार थी सघियो आहे। इन मां असांखे इहो ज़ाहिर थो थिए त काशिफ बागी जे मर्डर में क़त्ल में जेके माण्हू मुलवस आहिनि, पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करण में मुकमल संजीदा न आहे। हू काशिफ बागी जे क़त्ल खे मुकमल जेको आहे लही मिटी करणु चाहिनि था, पर असां जेके एक्टिविस्ट आहियूं असां पंहिंजे उन जिदोजहद ते क़ाइमु आहियूं। उनजी पार्टी जा दोस्त ऐं उनजा ज़ाती दोस्त, उनजा रिश्तेदार इन असां अज़म ते बीठा आहियूं त जेसि ताईं शहीद काशिफ बागी जा कातिल गिरफ़्तार न थींदा असांजी जिदोजहद जारी रहंदी। पर जिदोजहद जेकी आहे असांजी वधीक मरहलनि में दाख़िल थींदी। हिन वक़्तु ताईं असां प्रेस क्लबनि ताईं मौजूदु आहियूं, पर अॻियो जेको असांजो लाहे अमल आहे, जेको रद्द अमल आहे, उहो इंतिहाई सख़्तु हूंदो। बाईपास ऐं हाईवे बंदि करण वारो हूंदो। असां चऊं था त काशिफ बागी जे कातिलनि खे अगरि गिरफ़्तार न कयो वियो, जेको ॿियो रद्द अमल हूंदो उनजी ज़िमेदार हिन मुल्क जी ऐं हैदराबाद जी इंतिज़ामिया हूंदी।